इस्लामाबाद में पाक फिजाइया जो F-16 जहाज किरी तबाह, पायलट शहीद। तर्जमान मूजिब F-16 जहाज 23 मार्च योम पाकिस्तान परेड जे लाइ रिहर्सल करे रहियो हो। उन दौरान शुक्र पड़ियान वेझो खे ई तबाह थी वियो। पाकिस्तान में बरसातन जो नओं सिलसिलो शुरू, केतिरनि ई इलाक़नि में ॻोड़ो पवण सबबि थधि में वाध। सिंध जे ज़िले लाड़काणो, शिकारपुर, खैरपुर, कंदकोट, रुझान ऐं जैकबाद में बरसात पई। मौसमियात खाते मूजिब अॼु खां जुमे जे दौरान वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद समेत खैबर पख्तूनख्वा, पंजाब ऐं कश्मीर में तेज़ हवाउनि ऐं खिवण सां गॾु बरसात जो इम्कान आहे। सखर में पठान ऐं लखण बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी। साइट एरिया थाणे जद में ॻोठ राहूजा भरिसां आपाशी सरकारी ज़मीन जी मालिकियत कब्ज़े माफ़िया लखण बिरादरी जो पठान बिरादरी सां झेड़ो, लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि पठान बिरादरी जा 3 ॼणा अल्लाह ॾिनो पठान मोहम्मद नवाज़ पठान ऐं इमाम ॾिनो पठान सख़्त ज़ख़्मी। समूरी दुनिया जी चूहड़ जमाली में भी हिंदू बिरादरी पारां होली जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। सिजावल में चेकिंग दौरान 5000 इंडियन सफ़ीना ऐं 10 किलो गुटको हथ। CIA इंचार्ज मुश्ताक ब्रह्माणी जी चेकिंग दौरान जाती वेंदड़ बस मां सवार गुटका फरोश मुलज़िम हाजी सिंधी पठान खे गिरफ़्तार करे मुलज़िम जे कब्ज़े मां 5000 इंडियन सफ़ीना गुटके जूं पुड़ियूं ऐं 10 किलो गुटको ऐं ॿियो मटीरियल बरामद करे केस दाख़िल कयो वियो। जरवार में हुरजमायत ऐं फंक्शनल लीग अॻवान तरफ़ां शहीद सूर्या बादशाह जे वर्सीअ ते मोकल न करण ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते फंक्शनल लीग अॻवान गुलाम रसूल बोज़दार, सरदार बोज़दार, अकरम बोज़दार, ज़ाकिर बोज़दार ऐं समाजी अॻवान कादरी चनण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 20 मार्च शहीद सूर्या बादशाह जो वर्सीअ जो ॾींहुं आहे। मुज़ाहिरीन पारां 20 मार्च ते आम मोकल जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।